पढ़ो नमाज नाचे ता के कुरान नमाजो हजत पी माजो अदब मानू के बेढ़ाईंदा वञो ओठ में गारींदा वञो खटमत घिके में गालाईंदा वञो अमल ताट कुछ भी ना है जो सहाबा के गायो दे यो अल्लामा ताहिर कादरी के मदरसे में अहले शियत जो अल्लामा तकी तो करे तो देखो सहाबा के गायो दे काफिर राजो कुरान जो इनकारी छाते दिमाग खराब कियो माना अजब तो है एकड़े पासे ने सच्ची होवा ते इने पासे ने जुल्म भी होवा जो कहंदो यजीद हकते हो इमाम हुसैन ना हकते हो पर तमाम बहराड़ी वाले माने वाला बेहतर तरीको होवा अल्लाह अकबर अचे न इन जगह ते झुकी हो बयान शिया भी होई गला मां एक दी वणा पियो हालाणी वारो जलसो हुंदो साईं वारन जो उन ॾियाड़े वरी ॾही कार जो जलसो हुंदो देवबंद जो असा जे कंडियारे में जलसो हुंदो नूर इस्लामी अहले सुन्नत जो साईं हुंदो हाफिज़ साहब ऐं उन ॾही ॾियाड़े अहले शिया जो जुलूस भी हुंदो शाम जो टाइम अल्लाहबाद जे सामने बिल्कुल टई जुलूस गुजरन देवबंद जी वापसी थे भई असा जो जलसो पूरो थियो ऐं शिया बुदा क्रॉस कन का माजो अजब ॻाल्हि आहे यार टई चंदो इमामन जो खाए मौलाना मुनीर चंदो कयो सिंह हाफिज़ अली अकबर साहब जो जलसो कराइणो वारो कयो बाबा तावन कयो सच देवबंद हलाने वारन जलसो कयो खबर देगू दे 5 देगू दे 10 देगू दे 15 जो तो शहदा कर बला कॉन्फ्रेंस अहले शियत वाला आया इसे इमामन जो गालिवन वारो कयो जो अरे कौन भाई नजरानो इमामन जो गालियो भी उनन के सदको तो यो नहीं था के पैसा दो ये पैसा दो ना दो सदको दे इमामन जो सदको सहाबा जो सदको मिलाद वाले साईं जो मजो भी उनन के ना थोड़ी खड़ी गाल का बुधी ला चो बस उनते गंधे नहीं उठा वो अदा ईमान की तबाही की निशान ए मुके साईं बुधाए दुकानियो या फिर सुबह अदा उठी तो भी थोरो मोदर सन जो जेबो असा बाबा साईं गाल बुधाइन का ये अजीब अदब जी गाल अजीब इमाम हन पीर जो अदब ॾिसो जेको हिकिड़ो बुजुर्ग हो मेहड़ में साइकिल ते वेंदो हो हाणे साइकिल तेज हलंदी अॼु खां 50 साल पहिरां पोइ ॿ उन जा फ़कीर हूंदा विजड़ा हथ में खणी भॼंदा वेंदा हुआ गर्मी जी मौसम हूंदी वो बुजुर्ग छा कंदो साइकिल हलाईंदो तबलीग लाइ ऐं हो जेके पंथ हलंदा हुआ उहे भॼंदा विजड़ा हणंदा हुआ पोइ माण्हू चवंदा हुआ केॾा चरिया आहिनि वो हले तो साइकिल ते कुछ टाइम वो बुजुर्ग असा वट जो आयो असा के नसीहत जो कई असा उन जे हथ ते बेअद कई असा जा बच्चा बार नमाजी हन उन बुजुर्ग जो नालो हजरत सुहिणा साईं नवर अल्लाह बरकत हो उन जा मुरीद हाथ के भजदा विजड़ा पे हण अरे सुहिणा साईं जा मुरीद भजदे उन जो अदब कन पिया ऐं जै करबला जे सरजमीन ते पंहिंजे बच्चन जो नज़रानो ॾिनो पर सुहिणे इमाम हुसैन जो अदब कबो या न कबो उन जे बच्चन जो अदब कबो या उन जे पैगाम के समझबो या न समझबो इहा बोली नमाज मुल्लन दी ना है अल्लाह जी तुम्हारो दिमाग शरीयत जी फतवा है अगर को मानो करे नमाज ते ना है वो दीन का खारिज हो टोकबाजी न कभी ये समझण जो गालियां ऐं हितां ई समझंदो जेके सॼी जिंदगी पंहिंजी इन अल्लाह जे दीन जे लाइ वक़्फ़ कई आहे उन जो को नतीजो निकिरणु खपे ऐं नतीजो इहो आहे जेको बयान कनि था ॿुधाइनि था करबला सहाबा जो शान काइनात जे लजपाल जो शान क़ुरान पाक जो शान उहो दिलि सां वेही ॿुधी ऐं दुआ घुरी वञो मौला हिन मसइले जा बात अल्लाह अब्दुर्रहमान सफूरी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आख़िरी ॻाल्हि लिखे थो त रस्ते में मां वयुमि आधी रात जो टाइम थियो पोइ हिकिड़े ॻोठ जी मस्जिद में वयुमि त उते पलाल पियो पलाल अंदर नमाज ला हलियो नमाज तहज्जुद वारी पढ़ियमि मुराक़बे में वेठुमि जी असांजी नक्शबंदी सिलसिले जा माण्हू मुराक़बो कंदा आहिनि बुज़ुर्ग कंदा आहिनि जे साईं मोहम्मद असलम साहब सुबुह जो मुराक़बो कराईंदो आहे कंधो ऊंधो करे वेंदा आहिनि जे ईअं वेठो त आवाज़ अचे या अल्लाह हिन ॻोठ वारनि खे तबाह कर या अल्लाह ॻोठ वारनि खे बर्बाद कर या अल्लाह ॻोठ वारनि खे वीरान कर वो बुजुर्ग जो तो मैं एतरो रुनम जो मुझे बता कैफियत तारी थी वई मुराक़बो करे जो दिसा तो मस्जिद जे मिहराब में आवाज पे या अल्लाह हे ॻोठ वारा मुखे वेरान था कर मूं वटि नथा अचनि मुंहिंजे अंदर पलाल पियो आहे ॻोठ वारनि खे तबाह बर्बाद मस्जिदूं पिटनि थियूं सुबुह जो टाइम जो ॻोठ में निकितो वधा घणा हलनि इसी ज़ुल्म थियो बदबू न थी आहे अदा केड़ा हालन इसी जुल्म थियो असानी चोरी थी वई अदा केड़ा हालन ये जुल्म थियो न्याणिया को थी वई अदा केड़ा हालन जुल्म थियो असी भाउ जो एक्सीडेंट थी पियो माने जह का पूछा तो दरगो पांजे असाब पे बुधान जो माने बचड़ू अथव जी हाओ की पो अचो मस्जिद मा पलाल कढो सफाई कयो 8 ॾींहं रहियो नमाज पढ़ाई मा
जुमे जी रात थी उन सागे मेहराब में मुराकबे में वेही अना दिसा त आवाज बजो या अल्लाह जी हिन गोठ वारन मुखे आबाद के वाकई हिन के आबाद कर सुभान अल्लाह छो त मजो मस्त वेरान ए सच नमाज ला एकड़ो मानो पर कह जगह ते एकड़ो भी कोन हो नमाज ला एकड़ो मानो पर कह जगह ते एकड़ो भी कोन अचे बिन गाल जे ला होटल जे ला मोबाइल जे ला तहां केडो वडो टेम वो अल्लाह ने कोई आशे कमी दी अल्लाह जो घर अल्लाह जे घर में जलसो अल्लाह जे घर में जलसो ए वहा शख्सियत जे आशिक रसूल असा जे दिलन के ठारींदड़ सभी जिंदगी अल्लाह जे दीन जे ला पानी वक्त करे चलो असा के 30 सालन का संभरा दा साईं जे जलसन में जोंदा 30 साल बाकी साईं ने असा न वडो उम्र जो जावल कोन ही वासा से मयार ना है पर मोहब्बत दिल सा या वो हस्ती दी तमारे सामो पाण बयान करना रूहानी ए नूरानी ए वजदानी पर उम्र की तकाजा जे हिसाब से रात दी हालत दी घर जी मानी मुशाहिद नसीब हो जे रात बुधाइन पे दौड़ आया सी वरी नौशहर आया सी वरी हालानी आया सी सोचो सी त आराम कयूं ता पर सोचो सी त हिते पहुंचो वरी हिते आया सी वरी गाम ते वरी सुबह जो बेद करते इन वक्त में मां बिलाद आखिर दावत खिताब दी हजरत के बिलाह वसली अकबर कासमी साहब के पाण अजन इन महफिल के पाजे रूहानी नूरानी वजदानी खिताब सा मुनवर फरमाए नारे तकबीर हाथ मथे खणी जो नेटरी नारे तकबीर पढ़ते हाथ मथे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हुसैनियत यजीदियत बुलबुले भागे रिसालत अलामा कासमी साहब जिंदाबाद